मर्द जे कफ़न जा 2 पर्दा हूंदा आहिनि ऐं औरत जे कफ़न जा 5 पर्दा हूंदा आहिनि। 2 वादी कपिड़ा उहे हूंदा आहिनि, हिकु स्कार्फ ऐं हिकु सीनो बंद चादर हूंदी आहे। ऐं अफ़सोस उन मुसलमान औरत ते जेका पंहिंजी पूरी ज़िंदगी सीनो ऐं मथो खुले रखे थी ऐं जॾहिं उहा मरे थी त अलाह उनखे पर्दे जे अंदरि अदब ऐं एतिराम सां पाण वटि घुराए थो। ऐं अफ़सोस आहे उन मुसलमान औरत ते जेका अलाह ताला एतिरी हया करे थो, पर ऐं मुसलमान औरत तूं अलाह खां बिल्कुलु हया कोन थी करी। औरत खे खपे त उहो पर्दो करे ताकी ख़बर पवे त उहा हिकु आम औरत न बल्कि हिकु मुसलमान औरत आहे। ऐं हिकु मर्द खे खपे त उहो पंहिंजूं नज़रूं झुकाए हले ताकी ख़बर पवे त उहो हिकु आम मर्द न बल्कि हिकु सचो मोहम्मद जो उम्मती आहे। हिकिड़ी औरत जी मयत खे गैर मुहरम मर्द नथो ॾिसी सघे त पोइ हिकु ज़िंदा औरत पंहिंजी निमाइश कीअं थी करे सघे। ॻाल्हि ॾुखी ज़रूरु आहे पर सची आहे। दोस्तो जेकॾहिं अव्हांखे मुंहिंजी इहा ॻाल्हि पसंदि आई आहे त महिरबानी करे शेयर कयो।